उडेरलाल विलेज में गंदगी ऐं शहरी अज़ाब हेठि इंतज़ामिया तमाशे बणियल शहर जे किने पाणी जे छोड़ वारनि सरकारी खॾनि भरिसां कब्ज़ा कया विया आहिनि। खॾनि ते कब्ज़नि सबबि पाणी जो छोड़ रुकियल गंदो पाणी घटी न ऐं घरनि में काहे पियो। क़दीमी मुग़ल दौर जी तामीर थियल क़िलई नुमा बिल्डिंग जी दीवार खे पिणु वॾो नुक़सानु पहुची रहियो आहे। इन मौक़े ते उडेरलाल शहर जे समाजी वर्कर वडीर ग़ुलाम मोहम्मद शहजो ऐं उडेरलाल जा रहवासी आसिफ अली शेख ऐं महबूब अली शेख ऐं ॿियनि साफ़िन गियदा आहिनि। चए थो सरकारी खॾनि जे भर में रहंदड़ रहवासियुनि पर खॾनि जे पासनि ते कयल नाजाइज़ कब्ज़ा जंहिंमें काठियूं माल जो पाण में मिटी जो भराव करे खॾनि ते नाजाइज़ तरीक़े सां कब्ज़ा करियो ऐं माल बिहारियो मुंहुं अॾियो वेठा आहिनि। असीं MNA मटियारी मखदूम जमील जमाई, MPA मटियारी मखदूम फ़ख्र जमा, डिप्टी कमिश्नर मटियारी मुख़्तियार कार मटियारी, हद जो SHO उडेरलाल विलेज जिन खे अपील था कयूं त उडेरलाल जे सरकारी खॾनि जे भरिसां कयल नाजाइज़ कब्ज़ा हटाए गंदे पाणी जे छोड़ जे सरकारी खॾनि खे बचाए सघिजे, न त उन्हनि खॾनि जे भॼण जे करे गटर जो गंदो पाणी घरनि ऐं गटरनि रस्तनि ते मौजूदु रहंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।